अमरीकी सेनेट में रिपब्लिकन मेंबर पाकिस्तानी चीन मुखालिफ बिल पेश करे छॾियो। बिल में चीन जे वधंदड़ असरे रसूख ऐं पाकिस्तान तरफ़ां मुबैना ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ भारत जी मदद जो वाइदो। भारत ख़िलाफ़ मुबैना क़दमनि ते पाकिस्तान जी इमदाद रोकण ऐं कांग्रेस खे आगाह करण जी तजवीज़। पाकिस्तान भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जी धमकी रद्द करे छॾी। पढ़ी ऑफिसी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवण आहे त भारतीय अॻवान जा अहिड़ा बयान कश्मीरी अवाम खे पंहिंजे बुनियादी हक़नि आज़ादी ऐं हक़ ख़ुद इरादियत हासिल करण लाइ जिदोजहद तां ध्यानु नथा हटाए सघनि। दहशतगर्दी जा इल्ज़ाम लॻाइण बदिरां भारत खे पढ़ी में क़त्ल, बग़ावत ऐं दहशतगर्दी जे पंहिंजी मुहिम ते गौर करणु घुर्जे। पाकिस्तान कंहिं बि अगराई ख़िलाफ़ पंहिंजे ख़ुदमुख्तियारी जी हिफ़ाज़त करण लाइ पुरअज़्म आहे। केपी जबरी वज़ीर अली अमीन गंडापुर चयो आहे त इदारनि खे दरख़्वास्त आहे त न्यूट्रल थी वञनि। एपिक्स कमेटी जे इजलास में इतफ़ाक़ राय सां फ़ैसिला थींदा आहिनि। वफ़ाक़ी सरकार अंदरि हिकु ऐं ॿाहिरि वरी ॿियो कुझु आहे। केपी में दहशतगर्दी जे चैलेंज खे मुतहद थी मुंहुं ॾेई सघिजे थो। बिजली महांगाई हुअण सबबि माण्हू बिल ॾियण जे क़ाबिल न आहिनि। वरी माण्हुनि खे सोलर सिस्टम फ़राहम कयो वेंदो। महंगाई ऐं बिजली जे बिलनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ जमात इस्लामी जो रावलपिंडी में ॿिए ॾींहुं बि धरणो जारी। हाफ़िज़ नईमुर रहमान जो चवणु आहे त ॿिनि ॾींहनि खां पंजाब हुकूमत आमरीअ जो मुज़ाहिरो करे रही आहे। संदन धरणे जो रुख़ कंहिं ॿिए तरफ़ थी सघे थो। नौजवान मुल्क छॾे वञी रहिया आहिनि। तालीम ऐं रोज़गार मिलणु घुर्जे। अवाम खे रिलीफ फराहम करणो पवंदो। हुकुमरान संजीदा ॻाल्हियूं कनि। हुकूमत टीटीपी जे दहशतगर्द नूर वली महसूद ऐं अहमद हुसैन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई शुरू करे छॾी। कानून लागू कंदड़ इदारनि तरफ़ां ॿिन्ही जवाबदारनि जी फॉरेंसिक टेस्ट धमकी वारी ऑडियो में ॿिन्ही दहशतगर्दनि जी ऑडियो हुअण जी तस्दीक। अख़्तियारनि जो चवणु आहे त दहशतगर्दी में मुलविस दहशतगर्दनि खे कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो। नौशेरो फेरोज़ में मुड़ुस खां तलाक वठण ते धीउ जूं ॼंघूं वढींदड़ वालिद समेत 3 ॼणा गिरफ़्तार। ज़ख़्मी औरत खे अस्पताल में धमकी मिलण जो इंकिशाफ। सिक्योरिटी फराहम करण जो मुतालबो। कंबर में 2 मासूम ॿारड़ा करंट लॻण सबबि तड़पी फौत। 4 वरनि जे हसनैन मुखैरी ऐं 5 वरनि जे दोस्त मोहम्मद पखे मां करंट लॻण सबबि दम धणी हवाले कयो। वालिदैन खे बेहोशी जा दौरा। इलाइक़े में सोग। सेमण में चोरी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार नौजवान मुबैना पुलिस तशद्दुद में फौत। पुलिस एहलकारनि 21 वरनि जे खलील सोलंगी जो मर्द अस्पताल में फिटो करे छॾियो। वालिदैन तरफ़ां नौजवान ते तशद्दुद कंदड़ एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो। रते देरे भरिसां कारे तकरार तां 2 भाइरनि समेत 3 ॼणा क़तल। हथियारबंदनि गोलियूं हणी 2 भाइरनि फरीद ऐं मोहब्बत कौर खाणी खे नीगर वसीम खे क़तल करे छॾियो। वाक़े खां पोइ इलाइक़े में छिकताण बरक़रार। मुबारकपुर वेझो ॻोठल बख़्श लंचवाणी वासी नौजवान जे वफ़ात जी तस्दीक। मुफ़ीअ जी पाज़ियाबी लाइ वारसनि जो थाणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। बडाणी वेझो न्यू चिटी मस्जिद वटां खीर जो वापारी शेरबाज़ चाचर मुबैना तौरु अगवा। वारसनि जो चवणु आहे त नौजवान सुबुह सवेर खीर खपाइण लाइ शहर वञी रहियो हो त धाड़ियल रस्ते मां अगवा करे विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी खोट ख़िलाफ़ आबाद घर सिरापा एहतिजाज। फरीदाबाद में पाणी खोट ख़िलाफ़ आबाद घरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। सिटी गेट अॻियां धरणो। वारह में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबाद घरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। शाहपुर जानिया में बि पाणी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। पीसीबी तरफ़ां बाबर आज़म, मोहम्मद रिज़वान ऐं शहनशाह आफरीदी खे ग्लोबल T20 लीग लाइ एनओसी ॾियण खां इनकार। ॿियनि केतिरनि ई रांदीगरनि खे बि लीग खेॾण लाइ एनओसी ॾियण खां इनकार।